नाज़रीन, खबर ने सुसरो जारी आहे। अवांखे पदीन का खबर ॾिनालूं त पदीन जे पीरसन जोड़े कोर्ट मार्फत प्यार जो परणो करे छॾियो। तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो पदीन जे रवासिन पीरसन जोड़े 42 सालनि जे धणी बख्श जोयो ऐं 48 सालनि शेरबानू जोयो घरां निकिरी नौशर फिरोज़ जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। कोर्ट जी मार्फत प्यार जो परणो कंदड़ जोड़े सिटी प्रेस क्लब पदीन पहुची साफ़िन अॻियां दाईंदे ॿुधायो त असां पंहिंजी मर्ज़ी सां घरां निकिरी कोर्ट मार्फत प्यार जो परणो कयो आहे। प्यार जो परणो करण बाद शेरबानू जा वारिस हाजी गुलाम मोहम्मद जोयो, इमाम अली जोयो, इमाम बख्श जोयो, मुहिब जोयो, गुलाम मुस्तफ़ा जोयो ऐं ॿिया असांखे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त ॼाणल माण्हुनि मां असांखे जान जो ख़तरो आहे। हिननि SHO पदीन ऐं SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कंदे घुर कई त असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे ॼाणल माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।